27 सेप्टेम्बर 2022 ते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में सिंधी ॿोलीअ जी जागृता मुहिम जे सिलसिले में एक कॉन्फ्रेंस मुनाक़िद कई वई, जंहिंमें कुल 3 सेशन रखिया विया। पहिरें सेशन में ख़ासि महिमाननि, जिन में मोहतरम जामी चांडियो, मोहतरम सैयद जाफ़र, मोहतरमा रफ़िया मल्ला, मोहतरम ताजो साहब, इसहाक समेजो साहब ऐं असांजी ख़ासि मान वारी महिमान महताब राशिदी शामिल हुयूं। हिन प्रोग्राम जी मेज़बानी नसीर मिर्ज़ा कई। हीअ कॉन्फ्रेंस जीअं त सिंधी ॿोलीअ जी अहमियत खे उजागर कराइण लाइ ऐं अवाम में शऊर बेदार कराइण लाइ मुनक़िद कराई वई। इन में इन ॻाल्हि ते सभिनी मान वारनि ज़ोर नओं नसुल जेको ॿोली खां परे थी रहियो आहे, ख़ानगी स्कूलनि जे चकर में या जेका मीडिया जी लहर आहे जंहिं ते हर वक़्तु धारी ॿोली ॿुधी रहिया आहिनि, त उन्हनि जे असर हेठि अची हू पंहिंजी ॿोलीअ खां जेका दूरी अख़्तियार करे रहिया आहिनि या जेको परभरा थी रहिया आहिनि, उनखे कीअं ख़तमु कजे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ज़हन में रखे असां हीअ जागृता मुहिम शुरू कई आहे। उहा आहे सिंधी ॿोलीअ जी जो वाहिपो, उनजी सिख्या ऐं उनजी तरक़ी। असांखे उर्दू ऐं अंग्रेज़ी ते एतिराज़ न आहे, असां चवंदा हुन मां सिंधी ग़ाइबु छो आहे। सिंधी हितां जी मक़ामी तारीख़ी बुनियादी ॿोली आहे, असलो की ॿोली आहे। ही ॿार पाण मुरादो घरनि खां निकिरी पंहिंजी ॿोली सां, पंहिंजी धरती सां वचन करण आया आहिनि ऐं इंशाअल्लाह जेको अॼु ही मेड़ाको गॾियो वियो आहे, इहो हिकु रंग लाहींदो। सिंधी पढ़ाई वञे थी, कुझु ओ लेवल जा स्कूल आहिनि जेके कैम्ब्रिज उनजे सिलेबस में न आहिनि। असां रियासत खे दबाव विझूं था त उहा सिंधी ॿोली क़ौमी ॿोली वञे, जिते असां सिंध हुकूमत ते दबाव विझूं था त उहा पंहिंजे ई पास कयल ठहरा जो पास रखे ऐं सिंधी ॿोली जे इतलाक़ में संजीदा थिए, जिते असां प्राइवेट सेक्टर खे विझूं था त उहा सिंधी ॿोली जे वापे खे यकीनी बणाए, उते असांजे पंहिंजो बि त फ़र्ज़ु आहे समाज जो त उहो पंहिंजी ॿोलीअ जी अहमियत खे, ॿोली जे वाधारे खे सिंध जे मजमूई वजूदी सवाल सां ॻंढे ॾिसे। बुनियादी मक़सदु ई इहो आहे त रियासत, हुकूमत, प्राइवेट सेक्टर सभिनी शोबनि ते दबाव विझण सां गॾोगॾु जेसि ताईं हिन ॿोली जे ॻाल्हाईंदड़नि खे, हिन ॿोली जे पंहिंजे समाज खे हसासियत पैदा न कबी, उनखे इहो अहसासु न ॾिबो त हीअ ॿोली तव्हां ई बचाए सघो था, तव्हां ई जीआरे सघो था, हेसि ताईं बचाई बि तव्हां आहे। सिंधी ॿोलीअ खे हिन वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे त ख़तरो कोन्हे, काफ़ी मज़बूत ॿोली आहे, पर असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त ॿोलीअ जो जेको बिगाड़ आहे या ॿोलीअ ते धारियनि ॿोलियुनि जो जेको असरु आहे जेको वधंदो पियो वञे, जॾहिं सिंधी ॿोलीअ जी जेका बुनियादी हैसियत आहे उनखे घणेई ख़तरा दरपेश थी सघनि था। 1853 खां वठी दफ़्तरी, सरकारी, रेवेन्यू, कोर्टुनि ऐं पुलिस जी ज़बान रही आहे ऐं 71 जे 72 जे 1972 जे एक्ट हेठि ऐं 91 जे तरमीम एक्ट हेठि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु कई वई आहे। असांजे जॾहिं साईं GM सैयद शाह लतीफ़ कलीच, दाऊद पोटो, डॉक्टर अलाना, डॉक्टर बलोच, सिराज, ही वॾियूं शख़्सियतूं आहिनि। असांजो इल्मु अदब ख़तमु नथो थी सघे। धरती असां खां 5000 सालनि खां केतिरा गनीम आया नथा फुरे सघनि, असां खां फुरिजे छा पई ॿोली। ऐं हिन वक़्तु डॉक्टर इसहाक समेजे अमली मैदान में लही सिंधी ॿोली खे राइज करणु ऐं उनखे बचाइण जी सिलसिले जेका मुहिम आहे, उनजो नालो आहे सिंधी ॿोली क़ौमी जागृति। पाकिस्तान जी जेका मौजूदा जाग्राफी सूरत हाल आहे, उन में फ़क़ति सिंध अहिड़ो इलाइक़ो आहे, अहिड़ो सूबो चओ, मुल्क चओ, जंहिंमें गुज़िरियल 500 सालनि खां वठी, हूअं त हाणे 1851 खां वठी शुरू थी आहे, पर उनखां पहिरीं बि मदरसनि में सिंधी पढ़ाई वेंदी आहे। अबुल हसन जी जेका सिंधी, जंहिंमें पहिरीं शाह जो रिसालो ट्रम्प छपियो आहे, इहो उहो ई आहे। सो आउं सम्झां थो त पाकिस्तान जी मौजूदा जाग्राफी सूरत हाल में पोज़ीशन जेका सिंधी जी आहे उहा कंहिंजी बि कान्हे, इन करे सिंधीअ लाइ जेतिरी मुहिम हलाइजे उहा घटि आहे, पर हुकूमत जे सहकार खां सवाइ कुझु कोन थी सघंदो। ॿोलियूं हमेशह समाज जे कोशिशुनि सां ई पंहिंजो वजूद बरक़रार रखी सघनि थियूं। पंहिंजी ॿोलीअ खे पखेड़ण लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे नए नसुल खे सिंधी पढ़ाइजे, लिखाइजे ऐं उन में यकीनन माउ जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे। जेकॾहिं माउ पढ़ियल हूंदी त हूअ पंहिंजे ॿार खे सिंधीअ जो सबक़ु ज़रूरु ॾींदी। अपनी मादरी ज़ुबान की नोक पलक से अच्छी तरह वाकिफ़ होते हैं
वो इक्तिसाबी ज़ुबान पर भी बहुत कुछ अबूर हासिल कर लेते हैं। लेकिन अगर कोई 70,000 बार भी मरकर जन्म ले, फिर भी वो किताबी ज़ुबान और अपनी मादरी ज़ुबान की तरह किताबी ज़ुबान पर अपनी मादरी ज़ुबान की तरह अबूर हासिल नहीं कर सकता। ज़ुबान तो दरकिनार, किसी माई के लाल की ये भी मजाल नहीं कि वो अपने गले और तालू की साख्त को बदल कर इक्तिसाबी ज़ुबान के लहजे तक को अपनी गिरफ्त में ले आए। तो सिर्फ उस ज़ुबान में अदब पैदा करो जिसकी ग्रामर जानने से पहले तुम उस ज़ुबान को सेहत के साथ बोलते थे। त सिंधी ज़बान खे को ख़तरो आहे त मुहिम आहे न, उनखे माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ, ॿारनि ताईं पहुचाइण लाइ, उनजे माउ पीउ खे सम्झाइण लाइ ज़रूरी आहे त अहिड़े क़िस्म जा जेके सेमिनार माण्हुनि खे सम्झाइण जी त पंहिंजी ॿोलीअ खे इज़त कयो, उनजो पूरो वाइपो कयो, घरनि में ॻाल्हायो ऐं स्कूलनि में बि उनखे जेको कानून पास थियल आहे त ॿारनि खे सिंधी पढ़ाइणी आहे हिन सूबे में, उनखे बिल्कुलु अमल दरामद करणु ज़रूरी आहे। इन ॻाल्हि खे अहमियत सां बयानु कयो वियो त ॿोलियूं हमेशह समाज जे कोशिशुनि सां ई पंहिंजो वजूद बरक़रार रखी सघनि थियूं। हिन प्रोग्राम में मीडिया अंदरि ॿोलीअ जे बिगाड़ ते बि बहस कयो वियो ऐं उन लाइ ठोस क़दम खणण लाइ सलाहूं ॾिनियूं वयूं। न रुगो एतिरो, पर इन मुहिम जे पहिरें अमली क़दम तौरु कासिमाबाद जे सभिनी रोडनि, रस्तनि, दुकाननि ऐं घरनि जे बोर्डनि ऐं तख़्तनि खे सिंधीअ लिखत में आणण लाइ क़दम खणण तरफ़ बि इशारो कयो वियो आहे। इसहाक़ समेजो जे लैंग्वेज अथॉरिटी में चेयरमैन थी अचण खां पोइ ॿोलीअ लाइ खयल ही क़दम असां सभिनी सिंधवासियुनि लाइ फ़ख्र जो कमु आहे। उहा आहे सिंधी ॿोलीअ जी जो वाहिपो, उनजी सिख्या ऐं उनजी तरक़ी। इन्हनि टिनी शोबनि में असां मुख़्तलिफ़ नौयतुनि जा कमु करे रहिया आहियूं, पर जेको हीअ मुहिम आहे इन जो वास्तो वाहिपे सां आहे। उम्मीद थी कजे त संदसि सरबराहीअ में हीउ इदारो पंहिंजे इख़्तियारनि खे इस्तेमालु करे तरक़ी कंदो। बोली मुंहिंजी बांभण्याणी अला ओ नाया खान खटियाणी, बोली मुंहिंजी